नमस्ते दोस्तों। गज़ल लिखी तऊं जनाब गोप कमल साहब पेश करे रही आहियां मां गोवा मां डॉक्टर चारू मित्रा माखीजानी। अख सां अख जे अड़जी वेंदी, अख सां अख जे अड़जी वेंदी, निंड सदा लाइ खसिजी वेंदी, निंड सदा लाइ खसिजी वेंदी, ईंदे ई सां तकड़ा भाकुर अॼु पिणु शायदि जल्दी वेंदी, अॼु पिणु शायदि जल्दी वेंदी, तोसां ॻाल्हियूं ख़ूब कबियूं अॼु, तुंहिंजी दिलि भी तर थी वेंदी, तुंहिंजी दिलि भी तर थी वेंदी, मूंसां तूं जे रोज़ न मिलंदे, मूंसां तूं जे रोज़ न मिलंदे, तुंहिंजी सूरत विसरी वेंदी, तुंहिंजी सूरत विसरी वेंदी, चांहि ते आ तुंहिंजी ख़ुशबू, ॿेहर हीअ दिलि ठॻिजी वेंदी, चांहि ते आ तुंहिंजी ख़ुशबू, ॿेहर हीअ दिलि ठॻिजी वेंदी, छा लाइ तोखे हाल ॿुधायां, छा लाइ तोखे हाल ॿुधायां, तुंहिंजी अखि पिणु भरिजी वेंदी, तुंहिंजी अखि पिणु भरिजी वेंदी। ऐं वक्ता ॾिसिजो, ईअं कमल तूं प्यार सां न ॾिस, ईअं कमल तूं प्यार सां न ॾिस, दिलि जी धड़कन रुकिजी वेंदी, ईअं कमल तूं प्यार सां न ॾिस, दिलि जी धड़कन रुकिजी वेंदी। हीअ गज़ल आहे पन छिजण जो आवाज़ इन गज़ल जे मजमूए मां जनाब गोप कमल साहब जो लिखियलु। महिरबानी दोस्तों।